चवंदा आहिनि 2 त ॿार आहिनि, पर जे ॿारनि मां हिक खे हटाए छॾिजे त 2 बि न रहंदा ऐं हिकु बि पंहिंजी हिसियत विञाए वेहंदो। सो क़िस्मत जा बि अहिड़ा ई रंग हूंदा आहिनि। को पींघे में पियो लुॾंदो आहे ऐं को पियो पींघे खे लोॾींदो आहे। सो ईअं ई साबू ऐं हमज़ो हिक ई माउ जा 2 पुट हुआ। रंगे जा रंग अहिड़ा जो हमज़ो महिलातनि जो मालिक, तंहिंखे दुनिया जूं हर आसाइशूं हुयूं, ऐं ॿियो वीचारो साबू जेको गुरबत जी चकीअ में हमेशह पियो पिसजंदो हो। गुरबत सबबि हर को पियो खेसि खे ताना महिना ॾींदो हो। हिक भेरे इन बेबसी ऐं लाचारीअ सबबि वञी कंहिं नजूमीअ वटि देरो जमाए वेही रहियो ऐं चयईं त हिक ई माउ जा 2 पुट आहियूं, हिकु अमीर ॿियो फ़क़ीर, आख़िर ही कहिड़ो राज़ आहे? तंहिं ते नजूमी चयसि, पुट तुंहिंजी क़िस्मत सुतल आहे ऐं तुंहिंजे भाउ जी क़िस्मत जाॻियल आहे, बसि इहो ई राज़ आहे। साबू चयो, साईं मूंखे ॿुधायो आख़िर मुंहिंजी क़िस्मत सुतल किथे आहे त मां वञी उनखे जाॻाए अचां। नजूमी चयो, पुट तुंहिंजी क़िस्मत 7 समुंड पार हिकिड़े ॿेट ते सुतल आहे। बसि पोइ त साबू क़िस्मत जी तलाश लाइ निकिरी पियो। हलंदे 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 नेठि अची राति थियसि। राति गुज़ारण लाइ हिक ॿेर जे हेठां सुम्ही पियो। ॿिए ॾींहुं जॾहिं सुबुह जो सफ़र लाइ उथियो त ॿेर पुछियसि, केॾांहुं पियो वञी? तंहिं ते साबूअ चयो, मुंहिंजी क़िस्मत सुती पई आहे, उनखे जाॻाइण वञा थो। ॿेर पुछियसि, ख़बर अथई त क़िस्मत किथे आहे? साबू चयो, हाउ 7 समुंड पार हिकिड़े ॿेट ते सुतल आहे। तंहिं ते ॿेर चयसि, क़िस्मत खां पुछिजो त मूं में फल छो कोन थो थिए। तॾहिं ॿेर सां वाइदो करे साबूअ पंहिंजे सफ़र खे जारी रखियो। सॼो ॾींहुं झंगल जा फल खाईंदो, समुंड पार कंदो, नेठि अची हिकु हंधि पहुतो। थकिजी बि ॾाढो पियो हो, सो थक लाहण लाइ ज़मीन ते लेटी पियो। कुझु देरि में को नांग अची ओचितो फूक ॾेई खेसि उथारियो। सो साबूअ नांग सां बि साॻियो किसो करे ॿुधायो जेको ॿेर जे वन सां कयो हुआईं। जंहिं ते नांग चयसि, ॿेली क़िस्मत खां पुछिज त मां साए गाह में रहां थो, तोड़े समुंड किनारे थधिकार में रहां, तब मुंहिंजी खोपड़ी पई हमेशह ॿरंदी आहे, उन जो कारण छा आहे? साबूअ नांग सां बि अहिड़ो इक़रार करे अॻिते पंधु पियो। ईअं महीननि जा महीना पंधु कंदे हिकिड़े ॾींहुं अची हिकिड़ी बादशाही में पहुतो जिते सालनि खां वठी अन्न जो दाणो बि न थियो हो। माण्हू फल फूल खाई पिया पेट गुज़रां कंदा हुआ। शहर में नए शख़्स खे ॾिसी चौकीदार खेसि छिके वठी अची बादशाह वटि आंदो। जॾहिं बादशाह हुन खां राज में अचण जो कारण पुछियो त मुंड खां वठी सॼी हक़ीक़त करे ॿुधायईं। बादशाह इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयईंसि, तुंहिंजी क़िस्मत वटि वञी त पोइ असांजी ख़ल्क़ जी क़िस्मत जे बारे में पुछजांसि त हिननि खे केतिरनि ई सालनि खां अनाज छो न नसीब थियो आहे। साबूअ बादशाह सां बि साॻियो वाइदो करे अॻिते वधियो ऐं नेठि अची 7 समुंड जे किनारे ते पहुतो, जेको लंघण लाइ ॾाढो ॾुखियो हो। अञा समुंड जे किनारे ते मस पहुतो हो त हिकु सिप रिढ़ी वटि आई ऐं साॻियो ई सवाल कयईं, अबा पुट केॾांहुं काह कई अथई? साबूअ सिप सां बि साॻी ॻाल्हि कई। जंहिं ते सिप चयसि, मूं ते हिकु महिरबानी कर जो क़िस्मत खां पुछजां त मां सॼो वक़्तु पाणीअ में थी रहां, पर मुंहिंजो पेट सदाईं पियो ॿरंदो आहे, उन जो कारण कहिड़ो आहे? साबू चयसि त मां इहा ॻाल्हि ज़रूरु पुछंदोसांसि ऐं मोटी अची तोखे हाल अहिवाल ज़रूरु ॾींदसि, पर हाणे तूं मूंखे समुंड पार कराए त जीअं उन जे ॿेट ते पहुचां जिते क़िस्मत सुतल आहे। सिप खेसि पुठीअ ते वेहारे समुंड पार करायो। आख़िर छोकिरो अची उन जे ॿेट ते पहुतो जिते बराबरि क़िस्मत सुतल हुई। हू वञी क़िस्मत जे भरिसां वेठो ऐं खेसि जाॻाइण लाइ कोशिशि कयईं। क़िस्मत जाॻी पई ऐं साबू खां पुछाईं त कहिड़े कारण एॾा पंध कया अथई। तॾहिं साबूअ पंहिंजी ग़रीबीअ जा ॾुख ॿुधाया ऐं नजूमीअ वारी ॻाल्हि बि खेसि खे ॿुधाई। क़िस्मत चयसि, तूं छा में ग़रीब आहीं? हाणे पोयां पेर करे मोट, तूं बिल्कुलु ई बदिलजी वियो आहीं, सो हाणे ग़रीबीअ जो ख़्यालु पंहिंजे मन मां कढी छॾ। सो साबूअ पुर उमीद थी पोइ ते सफ़र जो इरादो कयो। कुझु देरि में हुन सफ़र दौरान रस्ते ते गुज़रियल दोस्तनि जा सवाल पिणु क़िस्मत अॻियां हिकु हिकु करे ॿुधायईं ऐं उन्हनि जा जवाब तलब कयईं, छो त साबू हुननि सां वाइदो करे आयो हो। पहिरीं चयईंसि त अम्मा क़िस्मत,
सिप समुंड में रहे थी, पोइ बि पेट हमेशह पियो ॿरंदो अथसि। आख़िर छो? क़िस्मत चयसि सिप जे पेट में हिकु वॾो मोती आहे, जंहिंजे कढण खां पोइ संदसि जो पेट थधो थी वेंदो। वरी बादशाह जी ॻाल्हि कयऊंसि त हुन जे मुल्क में सालनि खां अन्न जो दाणो बि पैदा न थियो आहे। जंहिंजे जवाब में क़िस्मत चयसि त बादशाह जे घर में हिकु वॾो वारो धीउ आहे, जंहिंजी शादी न कराई अथसि, तंहिं करे संदसि देश में अनाज नथो उभरे। जेकॾहिं हू पंहिंजी धीउ जी शादी कराईंदो ऐं हीअ मुठ अन्न जी पोखींदो त अंबार थी वेंदा। तंहिंखां पोइ नांग बाबति पुछियऊंसि, जंहिं ते क़िस्मत चयसि नांग जे फण में हिकु अमुल मण आहे, जेकॾहिं उहो कढी छॾींदो त खेसि आराम अची वेंदो। आख़िर में क़िस्मत खां पुछाई त ॿेर में फल छो नथो थिए? जंहिं ते क़िस्मत वाराणीअसि, ॿेर जी पाड़ में सोन चांदीअ जी देग आहे, जेकॾहिं उहा उतां कढी छॾिजे त ॿेर में जाम ॿेर थींदा। पोइ क़िस्मत खां मोकिलाए छोकिरो वापसि पंधु पियो। पहिरियों खेसि समुंड ते सिप गॾी, जंहिंखे क़िस्मत वारो जवाबु ॿुधायईं। सिप चयसि, आबा तूं ई मुंहिंजे पेट मां इहो मोती कढ त मूंखे आराम अचे। छोकिरे सिप वारो मोती कढी पाण वटि क़ाबू कयो ऐं पंधु कंदे अची बादशाह वारे मुल्क में पहुतो ऐं क़िस्मत वारो किसो खेसि ॿुधायईं। बादशाह चयसि, बराबरि मुंहिंजी धीउ कुंवारी वेठी आहे, जंहिंजे लाइ को मुनासिब रिश्तो न पियो अचे। तोखां वधीक ॿियो कहिड़ो घोटु वेही ॻोल्हियां? सो बादशाह पंहिंजी धीउ जी शादी साबूअ सां कराए उन खां अनाज जी मुठ वठी चौधारी फिटी कयईं त जाम फ़सुलु तयारु थी वियो। पोइ साबू पंहिंजी ज़ाल खे पाण सां गॾु वठी अची नांग वटि पहुतो ऐं खेसि पिणु संदसि ॾुख जो सॼो किसो ॿुधायईं। नांग बि मथसि यकीन करे चयईंसि, अबा तूं ई हक़दार आहीं इन ई अमुल मण जो, भली जल्दी करे मुंहिंजी खोपड़ीअ मां मण कढी खणी वञ त जीअं मूंखे आराम अचे। पोइ साबू पंहिंजी ज़ाल खे वठी अची ॿेर जे वण वटि पहुतो। खेसि पिणु क़िस्मत वारो न्यापो ॿुधायईं। ॿेर जे वण चयसि, जल्दी करियो, सोन चांदीअ जी देग अवी कढी वठो त मूं में फल पैदा थिए। सो ज़ाल मुड़ुस गॾिजी वेही वण जी पाड़ खोटे देग ॿाहिरि कढी ऐं पोइ वण में अकी चार फल उसरी आया। पोइ समूरो माल ढोए घर पहुता ऐं पंहिंजी ज़िंदगी जा ख़ुशगुज़ार ॾींहं गुज़ारण लॻा ऐं साबूअ जी क़िस्मत हमेशह लाइ जागी पई।